सुमरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो रशीद सुमरो यूट्यूब चैनल। नाज़रीन, अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उन महिमान जो ताल्लुक़ तइलीम जे मुक़दस पेशे सां आहे ऐं साईं जन तइलीम जे हवाले सां जेकी ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि उन ते पूरे ज़िले टे मोहम्मद ख़ान समेत उस्ताद बिरादरी ऐं उनजा शागिर्द जेके आहिनि से फ़ख्र महसूस कंदा। उनजो नालो आहे साईं अला बचायो रिन साहब। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। साईं, तव्हां असांखे इहो ॿुधाईंदा त तव्हांजी तइलीम जी शुरूआति किथां खां थी, कीअं थी? साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो ऐं लाइक़ सम्झो त तव्हां हिते जेको हली आया, तव्हांजी वॾी महिरबानी। साईं तव्हांजे चैनल जे पूरी टीम जी महिरबानी तव्हांजी। सर, ऐं हिकिड़ो बरहड़ी जो पोरित वाल जो पुटु आहियां। असां तइलीम जो रेशो तमामु घटि हुन दौर में, पोइ जेको सो तक़रीबन हिते थोरा छोकिरा हुआ जेके उन टाइम ते पढ़ंदा हुआ। ऐं हिते हिकिड़ो स्कूल हूंदो, ही साॻी स्कूल GBPS हाजी उस्मान रिंड, उहो हिकिड़े कमरे ते मुश्तमिल हूंदो, उहो स्टाफ ते हूंदो, हिते न हूंदो हुओ। उते जेको असीं पढ़ंदा हुआसीं, प्राइमरी तइलीम उतां पिराई। उन खां पोइ हाई स्कूल बुल्डी शाह करीम में ऐं दाख़िला वरिती 6 में। ऐं उते पढ़ण दौरान मूंखे जेको बीमारी थी पई ऐं जेको तइलीम छॾे ऐं घर वेही रहियो हुउसि। मूंखे चङी तरह यादि आहे, तक़रीबन उहो 6वीं क्लास हुई, उहो 6वीं क्लास जे दौरान त पढ़ण जो त काफ़ी शौक़ु हो ऐं माइट ग़रीब हूंदा हुआ। हाणे हिकिड़ी तरफ़ मुंहिंजो इलाजु, ॿिए तरफ़ जेको पढ़ाई जो ख़र्चु, इहे शयूं गॾु हली कोन पिए सघियूं ऐं बीमारीअ सबबु आउं जेको घर वेही रहियसि। त उन दौर तव्हां ई मुंहिंजा जेको सो इलाही मानवरा उस्ताद साईं अब्दुलरशीद सुमरो साहिबु जेको अॼु मूंसां गॾु वेठो आहे। ऐं आउं फ़ख्र सां चवां थो त साईं अब्दुलरशीद सुमरो उहो उस्ताद आहे जेको जंहिंते असीं फ़ख्र ई करे सघूं था। त उहो मूं वटि आयो, बाबा वटि आयो शाम वारे टाइम ते, की छोकिरे खे छॾ जेको स्कूल अचे। त मूंसां बि मिलियो, जेको सो ऐं उस्ताद जी हैसियत सां तव्हां वटि आयो आहियां। ऐं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि, जेकॾहिं अॼु तव्हां मुंहिंजो चवण करे सुबुह जो स्कूल आया त यादि रखी छॾिजो त उहो वक़्तु तव्हांखे यादि ईंदो, तव्हां कंहिं जॻह ते पहुची पंहिंजो मक़ाम ठाहे वेंदा। पर जेकॾहिं न त उहा सॼी ज़िंदगी तव्हांखे उन शइ जो पछताव रहंदो। हारी तव्हांखे ख़बर आहे त उते जेको सो उन ॿारनि खे अॻिते वठी आहियां। अलाह खां इहा ई दुआ आहे त हिन जेको सो मुक़दस जेके पेशे सां लाॻापियल आहियूं, अलाह सां मूंखे ईमान ॾिए त आउं अञा बि हिन खे अॻिते वधायां ऐं ॿार जेको सो अञा बि जेको सो अॻिते वधनि। तव्हां हिन स्कूल खे जे बहितर अंदाज़ सां हलायो पिया, इहो त पूरे ज़िले जे अंदरि मशहूरु आहे। तव्हांजे ख़्याल में हिते असांजे ॿारहड़ी जे अंदरि जदीद जेका तइलीम आहे, ख़ासि तौर ते जीअं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे ऐं इन जे हवाले सां, या AI जी एजुकेशन जेका आहे, इन जी अवेयरनेस जे हवाले सां, या तव्हां वटि उहे शयूं जेके खोट जे अंदरि हुजनि, तव्हां चाहींदा हुजो त इहे असांखे मिलनि, असां पंहिंजनि ॿारड़नि खे जेको आहे इन्हनि सां जेको आहे सो रूशनास करायूं, उनजे बारे में कुझु ॿुधायो। ॾिसो न, काफ़ी शयुनि जी खोट आहे। हाणे हिते तक़रीबन 60 खां वठी 100 ताईं इनरोलमेंट आहे। हाणे जेकॾहिं हिकिड़ो उस्ताद मुक़ररु आहियां ऐं हिकिड़ो उस्ताद हर ॿार जे लाइ 7 सब्जेक्ट, तव्हां हुनखे ॾिसो त हू छा थो करे सघे। बहरहाल उन बावजूद बि जेको सो काफ़ी महिनत करणी थी पए, उहा जेतिरी बि महिनत करणी थी पए कयूं था। ऐं माशाल्लाह जेके ॿार तव्हांजे हाई स्कूल में पहुचनि था त उहे बि तव्हां जेको सो पोज़ीशन होल्डर आहिनि उते। त ॾिसो साईं, इन्हनि शयुनि जी ॾाढी ज़रूरत आहे हिते ख़ासि तौर ते बरहाड़ी में। उनजे लाइ हिकिड़ा IT क्लास अलॻि हलाया वञनि ऐं हिकिड़ा टीचर मुक़ररु कया वञनि। ऐं ॿियो, जिथे सुठी इनरोलमेंट आहे या को रेशो सुठो आहे स्कूल जो, त घटि में घटि टीचर्स वधीक ॾिना वञनि। ऐं मुतालबो थो कयां, बल्कि मुंहिंजी डिमांड बि आहे त हिन स्कूल खे मिडल स्कूल कयो वञे ऐं वधीक उस्ताद रखिया वञनि, जीअं हिते नियाणियूं बि पढ़ी सघनि। ऐं गर्ल्स स्कूल जी बि हिते ॾाढी खोट आहे। गर्ल्स स्कूल बि जेको जेकॾहिं मिली वञे थो त ॾाढो बहितरु रहंदो। तव्हां कीअं सम्झो था त उस्तादनि जे अंदरि जेको उस्ताद पॉलिटिक्स आहे, यानी असांजी जीअं मतिलबु पेटे अलफ़ आहे, गस्ट आहे, ग्वाज़ आहे, इहा हुअणु घुरिजे या न? साईं ॾिसो, तनज़ीम तक़रीबन जेको सो पाण वटि आहे, हर महकमे सां लाॻापियल तनज़ीमूं आहिनि। उन तनज़ीम जो जेको मुख्य बुनियादी कारण हुजे या फस्ट एजेंडा जेकी हुजे न, उहो तइलीम हुजे। पहिरियां त जेके उहिदेदार आहिनि उहो पंहिंजो क्लास वठनि, पंहिंजी बाक़ाइदगी सां ड्यूटी कनि ऐं उन खां पोइ हुननि जो जेको सो उहो घटि में घटि हर स्कूल ते पंहिंजे, माना जेकॾहिं तइलके जी बाडी आहे तूं पंहिंजे तइलके ते नज़र रखे त कहिड़ा स्कूल सही तरीक़े सां हलनि पिया ऐं कहिड़नि स्कूलनि में कहिड़ियुनि शयुनि जी खोट आहे त उन ते फोकस कनि।
ज़ाती मसइलनि खां जे करे असीं हटी करे हिकिड़ो प्लेटफॉर्म त आहे न PTLF या गेस्टा जो उन्हनि वटि प्लेटफॉर्म आहे त उहो जेकॾहिं तइलीम जे लाइ इस्तेमालु कयो वञे त आउं सम्झां थो त माना जेको ॾिसो सभु शयूं गवर्नमेंट नथी करे सघे। गवर्नमेंट सां जेकॾहिं कम्यूनिटी ऐं या इदारा ॿिया इदारा जेके तंज़ीमूं आहिनि उहे गॾिजी कमु कंदियूं त वधीक जेको सो उहे शयूं असांखे गवर्नमेंट मुयसरु करे ॾेई सघे थी। उन लाइ आउं इहो कोन थो चाहियां त को उस्ताद तंज़ीमूं जेके आहिनि उहे तइलीम दुश्मन आहिनि, बिल्कुलु न, मुंहिंजो इहो मक़सदु ई कोन्हे को। त बहरहाल आउं चवां थो त उहो जिथे उस्ताद खे शेल्टर मिले थो न उते असांजे उहा तंज़ीम असांजे ॿार खे बि शेल्टर ॾियनि ऐं जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि ते बि फोकस उन्हनि जो हुजे। सही, तव्हांजे ख़्याल में हीउ जेको हींअर फेस जेको आहे आइडेंटिफिकेशन वारो जेको ऐप आई आहे, इन सां उहे जेके घोसड़ू उस्ताद जेके आहिनि, जेके स्कूलनि जे अंदरि सालनि जा साल कोन था वञनि ऐं तव्हांजे लाइ उस्ताद जेके आहिनि उहो बिना एप्स जे बिना के ॻाल्हि जे पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी पंहिंजो हिकिड़ो मज़हबी अख़लाक़ी समाजी फ़र्ज़ु सम्झी करे पंहिंजी ड्यूटियूं कनि था। इहा जेकॾहिं एप अचे थी तव्हांजे ख़्याल में पुराणी एपनि वांगुरु फेल वेंदी या तव्हां सम्झो था इहा कामयाबी तरफ़ ईंदी? ॾिसो साईं, जेकी पहिरीं PMS एप आहे न उहा डायरेक्ट कनेक्ट हुई नेट सां ऐं ॿराड़ियुनि जे अंदरि नेट जा काफ़ी प्रॉब्लम हूंदा आहिनि, नेट हले ई कोन थो। हीअ जेकी एप ॾियनि पिया उहा ऑफलाइन आहे, तव्हां हुनखे माना जेको पंहिंजो कंदा ऐं जेॾीमहिल हुनखे नेट मिले थो त उहा अपलोड थी वेंदी। हीअ ॾाढी बहितरीनु शइ आंदी पई वञे, असीं हिनखे वेलकम चऊं था। ऐं जी जी इन सां घटि में घटि इहो थींदो जेको रेग्युलर आहे सो त रेग्युलर आहे, उनखे एप आणियो तव्हां जेके कैमराऊं लॻाए छॾियो को फ़र्क़ु कोन थो पए, हू त रेग्युलर आहे न, उहो उनजो मक़सदु ई पढ़ाई आहे, माना इल्म जी मुंतक़िली आहे, उनजो त हिकिड़ो मशन रहे थो। बाक़ी जेके घोसट टाइप में जेके अचनि ई कोन था त आउं चवां थो त हिन एप अचण सां उहो रिटायरमेंट तेज़ी सां वठंदा ऐं वठणु घुरिजे उन्हनि खे, जीअं नौजवान अचनि, वैकेंसियूं ख़ाली थियनि ऐं नौजवान अचनि ऐं जेके पढ़ाइनि था उहे माना पढ़ाईंदा रहनि था। हिकिड़ी एप अचे या अञा ॿियो के डिजिटल जेके शयूं अचनि, पढ़ाइण वारो पढ़ाईंदो रहंदो। सही, हिकिड़ो अहम सुवालु आहे, तव्हांजे सवाल सां रिलेटेड सुवालु आहे त एप आई, उस्ताद रेग्युलर थियो, पर अहिड़ा काफ़ी उस्ताद आहिनि जेकी स्कूल अचनि बि था ऐं ॿारनि खे पढ़ाइनि नथा, उन्हनि जे लाइ कहिड़ी सलाह हुअणु घुरिजे? साईं ॾिसो, ॾाढो ग़लति अमल आहे। हर शइ खे एतिरा त वसीला ई गवर्नमेंट कोन आहिनि जेको हर शइ खे उहो फोकस करे सघे। कुझु असांजूं समाजी ऐं जेके से या त खणी अचनि पंहिंजूं ज़ाती ऐं ॻोठ जे हवाले सां ज़िम्मेवारियूं वठनि थियूं। हिकिड़ो असांजो ॾिसो हिकिड़ो दीन बि आहे, जंहिं दीन सां असांजो लाॻापो आहे, दीन इस्लाम, त असीं उहो छा थो चवे, जेकॾहिं उन दीन खे पुठीरो ॾेई असीं हिन मुक़दस पेशे सां गदारी कंदासीं त असीं यकीन ॼाणो त उहो उस्ताद कॾहिं बि सुख जो साह न खणंदो, न उनजी पघार जी पूराई हूंदी ऐं न उनजा औलाद को अॻिते वधी सघंदो। असांजा जेकी मतिलबु त मक़ामी ॻोठाणा आहिनि या ॻोठनि जा नेक मर्द आहिनि, उहे पंहिंजे ॻोठनि जे अंदरि जेके इलाइक़नि जे अंदरि स्कूलनि उनखे ओन कोन था कनि, या जेकी वालदेन आहिनि उहे उस्ताद सां इंटरेक्शन कोन था कनि, इन्हनि जे न करण जे करे मतिलबु त कहिड़ो नुक़सानु तइलीम थिए? काफ़ी नुक़सानु थिए थो। ॾिसो, जॾहिं हिकिड़ो स्कूल ॻोठ में हले थो ऐं ॻोठ जा जेके नेक मर्द आहिनि या ॻोठाणा आहिनि उहे सम्झनि ई कोन था त हीअ असांजो ॻोठ जे अंदरि हेॾो वॾो इदारो हले पियो जेको माना हिकिड़ी ऊंधाई मां हिकिड़ी रोशनी जो किरणूं पियो पैदा थिए असांजे अंदरि, उनखे उहा अहमियत नथा ॾियनि। उहा अहमियत न ॾियण जे करे ई असांजी तइलीम पहुती आहे। जेकॾहिं हर ॻोठ जे अंदरि ॻोठाणा उन स्कूल जी मालिकी कनि त आउं सम्झां थो ॾाढी पोज़ीशन असांजी तइलीमी जेको रेशो ॾाढो बहितरु रहंदो, ईअं वधंदो वेंदो। तव्हांजी का अहिड़ी ख़्वाहिश जेका तव्हां चाहींदा हुजो त आउं मुंहिंजी मतिलबु उहा ख़्वाहिश पूरी थिए? साईं, मुंहिंजी सिर्फ़ु हिकिड़ी ख़्वाहिश आहे त आउं हिते जे जेके हारी आहिनि, नारी आहिनि, मज़दूर आहिनि, जेके हेठि तबिके सां लॻापियल माण्हू आहिनि, जेके 500 जी ॾियारी कमाइण वारा आहिनि, उनजो औलाद सुभाणे ईअं तगारियूं न खणे, उहे हितां पढ़ी ऐं कुझु कंहिं मक़ाम ते पहुचनि, मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश आहे बसि। नाज़रीन, तव्हां साईं अल्लाह बचाए जूं क़ीमती ऐं इंतिहाई सबक़ आमोज़ ॻाल्हियूं जेके आहिनि से ॿुधियूं। असांजे समाज जे अंदरि अहिड़ा उस्ताद मौजूदु आहिनि जिन उस्तादनि जे मथे या जिन उस्तादनि जे करे असां सभिनी खे उन ते फ़ख़्रु करिणो पवंदो आहे। ईंदड़ प्रोग्राम में वरी नए महिमान सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान रशीद सुमरे खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत, सिंध सलामत।